लीडर टीवी जे प्रोग्राम रूबरू में आवां जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख ऐं मूंसां गॾु आहे असांजो लेक्चरर ऐं शोबो त हुनजो तालीम आहे, तालीम खाते में पढ़ाए थो, पर हुनखे अदब जे हवाले सां हिकिड़ी ॿी मंज़ता बि मिलियल आहे। 3 नावलनि जो ख़ालिक़ आहे, 2-टे ॿिया किताब लिखियल अथसि। इहा सचल सरमस्तारी जेका बीमारी आहे, इहा वञनि था लिखंदा पोइ हिकिड़े ॾींहुं ओचितो पिया खुलंदा। मुनीर चांडियो साहिबु असांजे ॻोठ जो आहे ऐं बकुल संदसि त हुन जंहिं घर में जनमु वरितो उन में तालीम नाले का बि शइ कान हुई, पर पोइ ज़िद करे हू पढ़ियो। हिन पंहिंजी 2 भेणुनि खे पढ़ायो, पंहिंजे भाउ खे पढ़ायो। हाणे अॼुकल्ह कैडेट कॉलेज पेटाड़ो में लेक्चरर आहे, सिंधी पढ़ाए थो। उनखां वल 5 साल हुन पढ़ायो आहे लाड़काणे जे कैडेट कॉलेज में मरहूम यूसुफ शेख वटि। हुन रहनुमाई हासिलु करे तालीम जा जेके मुख्य थंबा ऐं उसूल आहिनि उहे हिन ॼाणे वरिता आहिनि। अॼु असां हिन सां हिकिड़ी मिक्स कचहरी था कयूं ऐं कंबर सां हिन जो तालुक़ु आहे। पढ़ियल कढ़ियल आहे, तमामु दिलबर ऐं दिलेर माण्हू आहे ऐं चांडियनि वांगुरु ख़फ़्ती न आहे। इहा हिकिड़ी खोट अथसि जेके ख़फ़्ती चांडिया हूंदा आहिनि। सो ही इल्म खां मुतासिर थींदो आहे, ही रोब खां, लठ खां, बंदूक खां मुतासिर न थींदो आहे। मुनीर अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। वॾी महिरबानी असांखे तव्हां टाइम ॾिनो ऐं मूंखे सिंपल हिकिड़ी ॻाल्हि ॿुधा त नंढे हूंदे जॾहिं तूं पढ़ण लाइ ज़िद कयो आहे, उहो ज़िद कीअं कंदे? नंढे लाइ त मूं को ख़ासि ज़िद न कयो। पहिरीं में मुंहिंजा मालिक छॾे आया मुंहिंजे घर। मुंहिंजो ॾाढो मूंसां ॾाढो प्यारु कंदो। उन चाहियो पए त मां पढ़ां। उन खां अॻु उन पंहिंजे भाइटियुनि खे पढ़ायो। उन मां हिकिड़ो मैट्रिक खां पोइ DJ साइंस कॉलेज हिते पढ़णु आयो 86 में। कराची जे IBA मां उन पढ़ियो। कराची इंस्टीट्यूट ऑफ बिज़नेस एडमिनिस्ट्रेशन मां MBA बि कई मुंहिंजे ॾाॾे जे भाइटनि वारी साइड खां। पर मुंहिंजो वाल साहब न पढ़ियो या मुंहिंजी जेका आहे वालदा उनजो जेका तालीम ॾांहुं ध्यानु न हो। पोइ मूंखे पढ़णु विहारे वियो। पोइ मूंखे मज़ो आयो पढ़ण में। मां वियुमि, मूंखे स्कूल जो माहौल सुठो लॻो। उस्ताद महिरबान हुया ऐं उते जेके मुंहिंजा नंढे लाइ जा दोस्त ठहिया उहे बि पढ़ण वारा लिखण वारा हुया। त मुंहिंजो एॾा लाड़ो थियो। पोइ मां पढ़णु शुरू कयो। मैट्रिक ताईं मां उते ई पढ़ियुमि। फस्ट ईयर इंटर ताईं बि मां उते ई पढ़ियुमि। पर पोइ निकितुमि मां पंहिंजे दोस्तनि जे असर में। मुंहिंजा दोस्त जेके हुया उहे मैट्रिक खां पोइ जीअं ॿाहिरि आया त मां निकिरणु चाहियो। उन में कुझु रुकावटूं हुयूं फैमिली साइड खां, पर मां ज़िद ते अड़ियुमि ऐं मूं चयो मूंखे हर हाल में पढ़णो आहे। फैमिली छा पिए चयो? फैमिली चयो त रुलंदो पढ़ंदो त रुलंदो न, पढ़ंदो न रुलंदो ऐं माना हर टाइम वेस्ट कंदो। ख़बर न आहे छा थिए हिन सां, इन करे घर में वेठो हुजेसि, इहो हिन जे लाइ बहितरु आहे। ॿिया जेके ख़ानदानी जेके हुया कमकार या उहे करे, कुझु ज़मीनुनि जा ॿार हुया या उहे संभाले घर वारा चवनि भई या चवनि भई हिनखे को सेटअप ठाहे ॾियूं त उहो करे। त पोइ इन जे करे हुननि मूंखे विहारियो। मां 3 ॾींहं पेट्रोल पंप ते वेठुसि। असांजो पेट्रोल पंप हो कंबर कॉलेज जे साम्हूं। मैट्रिक खां पोइ हिकिड़ो ॾींहुं वेठुमि, ॿियो ॾींहुं, टियों ॾींहुं। त जेके मैट्रिक कई मूंसां गॾु उहे वेंदा रोज़ु मिलंदा वेंदा, वरी वापसी में मिलंदा ईंदा। मां उन्हनि खे ॾिसंदो हुअमि, चवंदुमि हिन मां के डॉक्टर थींदा, के इंजीनियर थींदा। मां जेकॾहिं पेट्रोल पंप ते वेठो रहियुमि त मां छा थींदुमि? वाह। मां 3 ॾींहंनि खां पोइ रोअंदो घर वियुमि। घर वारनि पुछो छा थियो, छो थो रोईं? मां मूंखे पेट्रोल पंप ते न आहे वेहणो, मूंखे पढ़णो आहे, मूंखे जेको अॻिते वधिणो आहे, मुंहिंजा के ख्वाब आहिनि। मुंहिंजा दोस्त सभु हितां वञंदा, मूंसां मिलंदा। मां ड्राइवरनि सां, क्लीनरनि सां ॻाल्हाए मुंहिंजी जेका आहे ॿोली ख़राबु थी वई आहे। मूंखे हिते न आहे वेहणो। पोइ मां हिते न वेठुमि। पोइ निकितुमि। पोइ मुंहिंजे वाल साहब चयो आहे हिनखे जेका मां ख़र्ची ॾींदो आहियां उहा ॾींदुमि, वधीक न ॾींदोमांसि पैसा। अच्छा, जेका डेली ख़र्ची हूंदी हुई। वालिद साहब जो पुरअज़म हो तूं न पढ़ी? वाल साहब जो छा आहे त PO ऐं आहे त ज़ाहिर हुन सोचियो पिए त मता मां माना जेको आहे सो ॿाहिरि वञी कंहिं बुरी सोबत में वञा या उधरी वञा।
त इन करे उन चयो पिए त घर में हुजे, मुंहिंजे जेको आहे साम्हूं हुजे। ॿाहिरि वञण सां उन माण्हुनि खे सुधरंदे बि ॾिठो ऐं उधरंदे बि ॾिठो त हिकिड़ा थियनि था थ्रेट्स पे ऐं हिकिड़ियूं अपॉर्चुनिटीज़ बि हुजनि थियूं, त ॿई उनखे जहिड़ो कर ख़बर ई दुनिया जो थियो वेठो मुंहिंजे माण्हू। वालिद साहब खे जेका इहा ख़बर आहे त हीउ रुली सघे थो, जी त उन वटि इहा पॉज़िटिव ख़बर छो कोन्हे त हीउ तमामु वॾो माण्हू थी सघे थो जे हिनखे मां पढ़ायो त। हींअर मुंहिंजे ख़्याल में जॾहिं मां यूनिवर्सिटी पढ़ियुमि ऐं उतां पढ़ी मां निकितुमि ऐं मूंखे जॾहिं पहिरीं नौकिरी मिली त पोइ हुनखे मुंहिंजो ख़्यालु आहे त यकीन थियो त मां सही पे चयो ऐं ख़ुशि थियो ज़ाहिर आहे। ऐं हींअर ख़ुशि आहे। उन मां जेॾी महिल सिंध यूनिवर्सिटी में पढ़ियुमि तॾहिं मुंहिंजो ख़्वाबु हो मुंहिंजो हिते घर हुजे सिंध यूनिवर्सिटी सोसाइटी में, त उन मूंखे प्लाट वठी घरु ठाराए ॾिनो। इहा उन माना हाणे तव्हांजो कीतो लोड़े नथो। न हू महिरबानी आहे मुंहिंजी ऐं ख़ुशि आहे मूं मां। तव्हां मां ख़ुशि आहे? हा, मूं मां ख़ुशि आहे। बल्कि उन जेके उते न पढ़ंदड़ माण्हू ॾिठा जेके असांजे एज ग्रुप जा, मूंखां के हिकु साल ॿ सीनियर ऐं मूंखां साल ॿ जूनियर जेके हुया फैमिली में, त उन्हनि जे मुक़ाबले में उन ॾिठो त अॼु तमामु घणो ख़ुशि आहे मूं मां। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, हीअ हर सिंधी पंहिंजो तजुर्बो पाण छो थो करे? छा आहे त जीअं तुंहिंजो वालिद साहबु, हा, उनखे अॼु बि तव्हां चओ त भाउ छोकिरा पढ़ायूं त हाणे पढ़ाईंदो मिसाल तजुर्बो तजुर्बो कयईं न। जी इहे तजुर्बे ॿिया ज़माने जा लखे तजुर्बा आहिनि तालीम जे, ऐं सक्सेस स्टोरियूज़ आहिनि। साइंस जो हिकिड़ो सॼो विशाल मैदान आहे ऐं उन जूं कहाणियूं आहिनि। पोइ असां पंहिंजो तजुर्बो पाण छो था कयूं? इहा सिंधियुनि में पिट कहिड़ी आहे? छा आहे त हिकिड़ा आहिनि तजुर्बा, ॿियूं आहिनि पंहिंजूं ख़्वाहिशूं। हिकिड़ो मिसाल माण्हू कुझु पाण मिसाल मां हींअर पढ़ायां थो, उस्तादु आहियां, मां माण्हुनि खां पुछंदो आहियां तूं छा थींदे, वॾो थी छा थींदे? उहो चवंदा आहिनि बाबे चयो आहे त तूं डॉक्टर थी जा, या बाबे चयो आहे तूं फ़ौजी अफ़सर थी जा, या बाबे चयो आहे तूं पायलट थी जा। पाण छा थो चाहे? पाण ॿुधाईंदो आहे कुझु ॿियो थियण थो चाहे। मिसाल को माण्हू ॿुधाए हिकिड़ो मूं वटि छोकिरो, हुनजो शौक़ु हो धोल वॼाइणु। वाह, तमामु धोल वॼाईंदो ऐं हुनखे मज़ो ईंदो, सुकून ईंदो, थक लही वेंदो। ड्रम बीटिंग। पोइ मूं हुनखे कॉलेज बैंड में चवराए हुनखे चयो त बाबा हिनखे बैंड में शामिलु कयो, हिनजो जेको शौक़ु आहे हीअ बैंड वॼाए। पोइ 8 खां 12 ताईं हू हुन में कॉलेज बैंड में हुयो। हाणे हुनजो शौक़ु बैंड वॼाइणु, पर घर वारनि खे जेॾी महिल चए पियो धोल वॼायां त हुननि चवनि भाई छोड़े मङण वारे पुटु आहियां, धोल वॼाईंदे, असां बि का फैमिली आहियूं, कुझु आहे। पर हुनजो शौक़ु हो त हू रिदमिस्ट थिए ऐं हू सिखे इन फील्ड में अॻिते वञे। पर असां वटि छा आहे त माण्हू कुझु शोबनि जे लाइ के ख़्याल रखी वेठा आहिनि, उन्हनि जूं सोचूं जेके आहिनि कुझु शोबनि जे लाइ मुस्तहकम आहिनि, पकियूं आहिनि, त बाबा हीउ शोबो अहिड़ो आहे या हीउ अहिड़ो आहे। मिसाल असां वटि को माण्हू पेंटिंग्स वारे पासे वञणु चाहे, को म्यूज़िक वारे पासे वञणु चाहे, को अदब वारे पासे वञणु चाहे, माण्हू हुन खां पुछंदा भाउ कंदे छा, कमाईंदे छा, कमाईंदे इनकम केतिरी थींदी तुंहिंजी? बसि पोइ माण्हुनि खे जेको लॻे थो त भाई हीअ शोबा आहिनि जंहिंमें इनकम सुठी आहे, पोइ उन ॾे ई मालिक बि चाहिनि था माण्हू खे मोकिलणु या पढ़ाइणु। पंहिंजी ॿार जी नथी थिए। खोड़ सारा ॿार आहिनि, खोड़ सारा नौजवान आहिनि। असां जॾहिं पढ़ंदा हुआसीं, असां जॾहिं यूनिवर्सिटी पहुतासीं त गवर्नमेंट हाई स्कूल कंबर में असां लॻभॻि 80-90 स्टूडेंट हूंदा हुआसीं हिकु क्लास में। उन मां जेॾी महिल असां यूनिवर्सिटी पहुतासीं त उन मां 2-3 छोकिरा मस हुयासीं। शायदि मुंहिंजी ॻाल्हि 5-6 छोकिरा हूंदा जेके कराची या हैदराबाद या कंहिं ॿिए शहर यूनिवर्सिटी पढ़ण लाइ पहुता हूंदा, न त सभु तक़रीबन रहिजी विया पंहिंजे ॻोठनि ताईं। उन्हनि खे मौक़ा हुया बि, मौक़ा मिली बि सघिया पए, छिकिजी पए सघिया। खोड़नि दोस्तनि खे चयोसीं अचो बाबा असां सां गॾु रहो, ख़ैरु आहे, माना 2 मानियूं खाऊं था, हिकिड़ी विराए खाईंदासीं, 4 कपिड़ा आहिनि जेकॾहिं 2 गॾिजी पाईंदासीं, अलाह मालिक आहे, रुगो फ़ी पटे सटे कयूं था, ॾुखियो सुखियो माना वक़्तु कढी वेंदो, पढ़ियो अॻिते वधो। उन्हनि खे उन्हनि जी ख़ानदान मां इजाज़त न मिली, जो न बा काॾे वेंदो, हिते जेको आहे सो वेह। मुंहिंजो दोस्त हो, हुनखे फ़ोटोग्राफी जो शौक़ु हो,
हुन चयो मां पढ़ां फाइन आर्ट्स में, उनखे सिंगिंग जो शौक़ु हो, फोटोग्राफी जो शौक़ु हो, पर न थी सघियो। उन भाउ चयो बाबा दुकान ते वेह, दुकान ते हुनखे वेहणो पियो ऐं आख़िरकार कंहिं नंढड़ी नौकिरी में लॻी वियो। त मौक़ा त थिया। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, तव्हां पहिरियां 5 साल नौकिरी कई आहे कैडेट कॉलेज लाड़काणे में जी, ऐं 7 सालनि खां आहियो पेटाड़े में। जी, कैडेट कॉलेज पेटाड़े। ठीकु आहे, त ही त 1957 खां अवल मीरपुर ख़ासि में 2 साल पोइ आयो हेॾे, ईअं आहे न? ईअं ई आहे, बिल्कुलु हा न, बिल्कुलु। पहिरीं हुते हुयो, हा। पोइ कर्नल कुंस जेॾी महिल कर्नल कुंस आयो, अलाबख्श निज़ामाणी हुनखे ॾिनी जाइ। चार्ज, हा, हा, बिल्कुलु। ठीकु आहे। हाणे उहो जेको कैडेट कॉलेज आहे उहो चवनि था बादशाह घर कॉलेज आहे, बिल्कुलु किंग मेकर्स, सही। इहा मणिया लाड़काणे जे कैडेट कॉलेज में आहे या घणो वक़्तु लॻंदो इहो थियण में? छा त कैडेट कॉलेज पेटारो पाकिस्तान जो ॿियो कैडेट कॉलेज हो, हुन खां अॻु में कैडेट कॉलेज हसन अब्दाल में कैडेट कॉलेज ठाहियो वियो। त पोइ हिते जेके सिंध जा असांजा हुया पॉलिटिशियंस, चयो थो वञे त जीअं मूंखे ॿुधायो वियो हुते कुझु दोस्तनि जे तरफ़ां, हुन में सदाकत केतिरी आहे ख़ुदा थो ॼाणे, पर मूंखे उतां जे पब्लिक रिलेशन ऑफिसर हुयो जेको उन वक़्तु, उन खां मूं पुछो, उन मूंखे इहो ॿुधायो त जेके हुया ख़ान बहादुर, अयूब खोड़ो, अली मोहम्मद राशिदी, इन्हनि कुझु जेके सिंधी पॉलिटिशियंस हुया पाण में वेही गौर वीचार कयो, चयो त यार पंजाब में हसन अब्दाल में कैडेट कॉलेज ठहियो आहे, सिंध में बि हिकिड़ो कैडेट कॉलेज ठहणु खपे जंहिंमें कुझु सिंधी शागिर्द बि पढ़नि, सॼे पाकिस्तान जा पढ़नि, पर सिंध में को कॉलेज ठहे। पोइ चवंदा उन्हनि लिख पढ़ कई आहे, कुझु चवंदा त जनरल अयूब ख़ान सां को उन्हनि खितो किताबत कई आहे या उनखे रिक्वेस्ट कई आहे, उनजे जेको आहे पस मंज़र में ही कॉलेज ठहियो आहे कैडेट कॉलेज। पहिरियों मीरपुर ख़ासि में आयो, पोइ कर्नल कुम्स जेॾी महिल उनजो थियो प्रिंसिपल, त ही इन जी ठही सकरंड में बिल्डिंग पहिरियों टेम्पररी हुयो हुते मीरपुर ख़ासि में, पर इन जी जेका इमारत अॼु वई सकरंड में। जॾहिं इमारत ठही बीठी त चवनि था गर्मी हुई तमामु घणी, पोइ उनखे चयो वियो त भाई हिते ॿारनि जो रहणु ॾाढो ॾुखियो थींदो। पोइ कर्नल कुम्स खे ॾिनी वई असाइनमेंट, त तव्हां का लोकेशन ॾिसो जिते मौसम सुठी हुजे। पोइ कॉलेज जी जीप खणी चवंदा निकितो आहे ऐं मुख़्तलिफ़ उन साइट्स विज़िट्स कयूं आहिनि। पोइ हिते पुराणो बेस हुयो आर्मी जो, हू पाण बि आर्मी में रही चुको हो कर्नल कुम्स, त हिते उनखे आब हवा तमामु घणी बहितर लॻी। भरिसां दरियाए सिंध जो किनारो, जामशोरे जूं उन जूं हवाऊं, हिते हिनखे ज़मीन चवंदा मिली वई। पोइ हिन हिते कैंपस ठारायो ऐं कैंपस हुन इंतिहाई ख़ूबसूरत ठारायो, वणकार उन्हनि तमामु बहितरीनु कराई। उन जीअं त पाण हुयो इंग्लैंड जो लंडन में पे रहियो, तालीमी इदारा उन जा ॾिठल हा सुठा, त हिन उनखे उन तर्ज़ जो हिकिड़ो मयारी तालीमी इदारो ठाहे ॾेखारियो। तव्हांजे ख़्याल में त हिकिड़े जुमिले में मूंसां ॿुधाइजो, सिंध जी तालीम वधे पई खुटे पई? तालीम हिकिड़े जुमिले में ॿुधाइणु ॾाढो ॾुखियो आहे। हिकिड़े जुमिले में ॿुधाए, एतिरी त महारत हुजणु खपे मुनीर में, हिकु नुक़्ते विच ॻाल्हि मुकदी आहे। पोइ वधे पई, मां चवंदुमि वधे पई जी। तालीम अवाम में वधे पई या रुगो मिडिल क्लास ऐं सरहदी वारनि में वधे पई? तालीम ॾिसो वधे सभिनी में पई, पर हाणे उनजो जेको मयार आहे उहो केतिरो कंहिंमें बि वधे उहो अलॻि मयार ते पोइ था ॻाल्हायूं। वधे पई सभिनी में, ठीकु आहे। जी। पर जेकॾहिं तालीम फ्री वधी थी वई आहे, मैट्रिक खां ताईं त फ्री आहे, का फी बि न आहिनि, फस्ट ईयर इंटर ताईं फ़ियूं थियूं न आहिनि एतिरियूं, ऐं अवेयरनेस जेका आहे तमामु घणी थी वई आहे। हुकूमती सतह ते भले थोरी हुजे, पर अवेयरनेस आहे त ॿार पढ़ायो। ऐं हींअर ग़रीब खां ग़रीब माण्हू बि चाहे थो त ॿार पढ़ाइजनि। पोइ जेकॾहिं को नथो पढ़ाए सघिजे, कंहिं ॿार गैराज ते बीहारियो आहे, कंहिं होटल ते बीहारियो आहे, कंहिं दुकान ते बीहारियो आहे, कंहिं किथे घर में बीहारियो आहे, पर चाहे अथो त ॿार पढ़े। त ॿार किथे न किथे रजिस्टर्ड आहिनि कंहिं सरकारी स्कूल में, वञनि था नथा वञनि उहो अलॻि सुवालु आहे।
पर रस्मी तालीम मुंहिंजो ख़्याल आहे त वधी आहे। वधी आहे। जी भला स्कूल हुजनि जी 40,000 जी ऐं कॉलेज हुजनि 300, इहे मापंदा कीअं? मापंदा कॉलेज मुंहिंजो ख़्याल आहे तमामु घणा थी विया आहिनि 300 खां। न मां अंग सरकारी अंग अखर सरकारी थो ॿुधायां, प्राइवेट प्राइवेट खे छॾियो। प्राइवेट कॉलेज न तमामु मां घणा प्राइवेट खुली त विया ग़रीब लाइ न आहे न, आहिनि। प्राइवेट त ग़रीब लाइ न आहे। 40,000 जंहिंखे तव्हां मुफ़्त में था ॾियो, प्राइवेट तव्हांखे मुफ़्त पढ़ाईंदो छा मैट्रिक ताईं? न न पढ़ाईंदो, उहो त पैसा थो वठे नर्सरी खां वठी, फी थो वठे, किताब लाइ, स्टेशनरी हर शइ लाइ, हर शइ लाइ खपंदा। सरकार तव्हांखे मुफ़्त थी पढ़ाए जी मैट्रिक ताईं, ठीकु आहे। बिल्कुलु। हाणे 40,000 स्कूल आहिनि, उहे 300 कॉलेजनि में कीअं मापंदा? हा रश थिए थी। असां जॾहिं पढ़ंदा हुआसीं गवर्नमेंट शाह लतीफ़ कॉलेज कंबर में, त उन में तादादु तमामु घणो हो शागिर्दनि जो। मिसाल ईअं सम्झो त कोई हिकिड़ो सेक्शन लॻभॻि 400 ॿारनि जो, ऐं हुते प्राइवेट स्कूल हूंदो, सरकारी कॉलेज में। कॉलेज था चओ या स्कूल? सरकारी कॉलेज में इंटरमीडिएट कॉलेज आहे अस्पताल वटि। हा गवर्नमेंट हाई स्कूल कंबर मां जेॾी महिल असां मैट्रिक पास कई ऐं 11हें दर्जे में दाख़िला वरितीसीं, हा त होॾे सम्झो हिकिड़ो सेशन असांजो हूंदो, या माना बैच जेका आई उन में कोई 700-800 जे करे शागिर्द हूंदा मैट्रिक में पास थिया, त आई थिंक जेतिरे क़दुरु मूंखे यादि अचे थो 400 जे क़रीब दाख़िला वरिती छोकिरनि। अधु विया, अधु हा उहे काॾे विया ॾिसो 50% ड्रॉप थिया। हा थियनि था। हाणे इंटरमीडिएट खां पोइ डिग्री कॉलेज आहिनि 84, सही अञा घटिया। वरी ड्रॉप थिया। यूनिवर्सिटी आहिनि 22, सही वरी ड्रॉप थिया। हा थियनि। इन जो मतिलबु आहे सरकार वटि नक्शो ई उन में ड्रॉप आउट जो रखियलु आहे न। इन पासे मूं घणो ध्यानु न ॾिनो आहे, बाक़ी मां वरी ॼण ॿिए पासे ॾांहुं ॾिसां थो। न ॿियो पासो त तव्हांजे ज़हन में आहे फॉर्मल पैसनि वारी। हा पैसनि वारो पासो उहो वधियो। पैसो उहो सिर्फ़ु मिडिल क्लास लाइ। मिडिल क्लास माण्हू जो ॾिसो मुनीर, पावर्टी लाइन में सिंध हेठि वञे थी गचंदी, उहो तमामु हा सूरत हाल। गुरबत वधे पई, गुरबत तमामु घणी। गुरबत जो वधे थी, तालीम कीअं वधंदी? तालीम मुफ़्त में हुजणु घुरिजे, न तालीम जो सिस्टम बहितर हुजणु बहितर हुजणु मिसाल असां ॿार वञी ॾिठा आहिनि तालीमी इदारा, त उते बहितरी तमामु घणी आहे। मां इंग्लैंड वयुमि, त इंग्लैंड में तालीम जो जेको मयार आहे ज़ाहिर आहे उहो त दुनिया में ॿिए हंधि किथे न हूंदो, पर दुनिया जे घणनि सुधरियल मुल्कनि में मैट्रिक ताईं या इंटर ताईं तालीम मुफ़्त आहे ऐं मयारी तालीम आहे। जंहिंखे वधीक डिग्री करणी आहे, कुझु अञा जेके ॿिया यूरोपियन सुधरियल मुल्क आहिनि उते त PhD ताईं तालीम मुफ़्त आहे, फ्री आहे, ऐं पढ़ण वारे जे लाइ फैसिलिटीज़ आहिनि। असां वटि बि हुजणु घुरिजनि, असां वटि न आहिनि। त ख़्वाहिश आहे न, ख़्वाहिश आहे कोन, आहे न, हालत ख़राबु आहे तमामु। ठीकु आहे। हिकिड़ी ॻाल्हि इहा थी वई। ॿी ॻाल्हि मुंहिंजी ॿुधो, असांजी एजुकेशन प्रो साइंस आहे? प्रो साइंस असांजे थोरा आहियूं तकलीफ़ पसंदि माण्हू आहियूं, मुआशिरो अहिड़ो आहे। मुनीर साहब मारूज़ी हालतूं ॿुधायो। प्रो साइंस मुंहिंजे ख़्याल कुझु आहे कुझु न आहे। हा परसेंटेज ॿुधायो। सम्झो त साइंस ई घटि आहे। साइंस घटि आहे, इन जो मतिलबु आहे असां मुआशरती तौरु जदीद थी नथा सघूं न, छो त असांजे प्लान में ई न आहे। असां वटि उहो रवैयो साइंसी न आहे। असां वटि मोहक़क़ कोन्हनि, लेबॉरेटरियूं कोन्हनि, साइंसदान कोन्हनि। सही ईअं न? सही। हाणे मूंखे आख़िरी सुवाल जो जवाबु ॾियो, कीअं पैदा थींदा? पैदा ज़ाहिर आहे वस वारनि जेके आहिनि, वस वारनि त न इहो ई कयो, इदारनि खे सोचणो पवंदो। इदारा किथे? मुनीर साहब इदारा कहिड़ा? आवाम ॾिसो न, माण्हू वीचारो अॼु असां जेॾी महिल रस्तनि तां गुज़रूं था ॿुधूं था त यार महांगाई चेल भनी छॾी आहे, को थो चए खाइण। माण्हू जेको आहे न उन मां आम माण्हू वीचारे उहो कुझु करे नथो सघे, करिणो वरी बि जेको आहे इदारनि खे ई पवंदो। इदारा ई कोन्हनि त माना इहा ॻाल्हि पूरी न। हुकुमराननि खे सोचणु घुरिजे।
आख़िरी सवाल, अञा आख़िरी सवाल जो आख़िरी सवाल तो पुछां तव्हां खां। इन जो मतिलबु आहे त असांखे पंहिंजी ॿेड़ी तरंदी नज़र घटि थी अचे न तालीम जे लोॾा घणा आहिनि ॿेड़ी, लोॾा घणा आहिनि तमामु घणा। नाज़रीन, ही हो असांजो उस्ताद ऐं कैडेट कॉलेज पेटाड़ो में पढ़ाईंदड़ ऐं समूरियूं ॻाल्हियूं सवलियूं ऐं सुबतियूं कंदड़ ऐं हर शइ सिधे नमूने ॿुधाईंदड़ असांजो ॻोठाई बि आहे मुनीर अहमद चांडियो साहिबु। हुनजे अदबी हिसाब में पंहिंजूं काविशूं आहिनि, उन ते उनखे ॿी वेख में ॻाल्हाईंदासीं। तेसि ताईं असांखे इजाज़त ॾींदा मुनीर साहिबु, तव्हांजी वॾी महिरबानी ऐं लीडर टीवी ते तव्हां असांखे टाइम ॾिनो। असां त चाहियूं था त तव्हां जहिड़ा माण्हू जेके ॻाल्हि खे सम्झनि था ऐं उहे बि असांखे कंहिं तजुर्बे जे घाणे में न विझनि ऐं ॻाल्हि सिधी कनि, बाबा हीअं कंदव त हीअं थींदो, हीअं कंदव त हीअं थींदो। तव्हांजी वॾी महिरबानी।